हे बंदा तो कि जेकी धरती मिली है ना धर्म कमाइण मिली आहे, अधर्म कमाइण जे लाइ न आहे मिली। धर्मी बणिजी वञ। धर्मी सिर्फ ये न समझो गुरुद्वारे आए मंदिर आए मथा टेके मां धर्मी थी वियुमि। न न न न इंसान गॾो गॾु तू घर में केतिरो धर्मी आहे, समाज में केतिरो धर्मी आहे। धर्म जी त ख़बर हिते त असांखे सिखणो आहे, हिते असांखे धर्म सिखणो आहे। धर्म जी खुशबू तुंहिंजे समाज में अचे। जे हिकिड़ो डॉक्टर पढ़ाई कंदो आहे MBBS जी हिकु कॉलेज में, पर उनखे इस्तेमाल काथे करणी हूंदी आहे? हॉस्पिटल में। सतनाम। जॾहिं पेंट्री पौड़ी शुरूआत थिए थी पोई पौड़ी ॾे इशारो ॾेवाईंदा साहिब गुरु नानक देव महाराज। चए थो जेको तोखे पोयों ॿुधायो हुयमि न, तिस विच धरती थाप रखी धर्मसाल, तिस विच जीअ जुगत के रंग तिन के नाम, कर्मी कर्मी सचाप सच्चा धर्म तिथे सोन पंच नदरी करम कच पकाई ओथे पाई। हिते कच्चा कम करे तो पक्का कम करे तो सभिनि जो लेखो थींदो ई। कच पकाई ओथे ओथे नानक गया नानक गया जा पे जा। तोखे धर्मी बणनो, ध्यान सां हलणो त कच्चा कम कहिड़ा करे तो पक्का कम कहिड़ा करे तो। जॾहिं पेंट्री पौड़ी त पुॼंदाऊं पोइ साहिब इशारो ॾे वेंदा, चवंदा जेकी पोई पौड़ी पढ़ी आहिनि उनमें तोखे ॿुधायां तो धर्म खंड का धर्म खंड का ए त बंदा तू धर्मी बणिजे। जेको तुझे मथो मां जो फर्ज़ लॻे तो धर्म न छा आहे? फर्ज़ धर्म न धर्म न मज़हब न समझो। न न न न साहिब हिते एतिरो ई चवंदा सर्व धर्म में सर्व धर्म में कहिड़ो धर्म श्रेष्ठ आहे? चवंदा हर को नाम जप निर्मल कर। परमात्मा जो नाम जपण तुंहिंजा चङा कम ई सभु को वॾो धर्म। न त कई बंदनि खे ॾिठो आहे मां सां विड़ी करे हिते अची करे 100 मथा टेकदऊं, पीउ सां विड़ी करे हिते अची 100 मथा टेकूं। आहिनि के कम जा साध संगत जी? सतनाम। न न मां जो जेको तुंहिंजे मथो धर्म आहे पहिरियों मां जो पूरो कर। पिता जो धर्म आहे पिता जो, जेको पत्नी जो जेको घरवारी जो धर्म आहे घरवारी जो धर्म पूरो कर। जेको ॿारनि जो धर्म लॻे थो उहो ॿारनि जो धर्म पूरो कर। सतनाम। उन खां बाद कहिड़ो खंड आहे? ज्ञान। कहिड़ो खंड आहे? ज्ञान। चवंदा धर्म सां गॾो गॾु तो वटि ज्ञान बि हुजणु घुरिजे। गुरु असांजो आहे ज्ञान। सतनाम। ज्ञान को बगैर भी बंदो कंहिं कम जो न आहे। ज्ञान केतिरो लाज़मी हूंदो आहे? 2 मिनट छॾो हिन ज्ञान जे पद ॾे थोरो ध्यानु करे उन खां बाद शब्द पढ़ूं था। कॾहिं तव्हां वटि शुआरनि जो कमु या फुटिन जो कमु आहे, कॾहिं राइस मिल ते ई ध्यानु ॾियो। असांजो छो त उन साइड ते ज़्यादातर असांजे राइस मिल आहे, चांवरनि जी मिल आहिनि ज़्यादातर। त उते हिकिड़ा 500 मज़दूर कमु कंदा आहिनि अंदरि फैक्ट्री में, अंदरि मशीन ते 500 मज़दूर। ऐं हिकिड़ो मज़दूर उहो हूंदो आहे जेको नौकरी कंदो आहे, सेठ सां गॾु वेठो हूंदो आहे, जेको खाता ठाहींदो आहे। तव्हां वटि हूंदो हिकिड़ो जेको लेजर ठाहिण जे लाइ अलॻि बीठल हूंदो। जेको 500 मज़दूर अंदरि बीठो आहे न उहो छा कंदो आहे 100 किलो जी बोरी ईअं कुल्हे ते हणी करे अंदरि फैक्ट्री में उन में माल में डाले में अंदरि विझी ईंदो आहे, उन मशीन में विझी ईंदो आहे। पर जंहिं महिल शाम थींदी आहे न माल जी जॻह अची बीहंदो आहे, जेॾी महिल मुश्किल सां 500 रुपए ॾियारी मिलंदी अथसि। मुश्किल सां 500 रुपए अॼुकल्ह जी महांगाई जे हिसाब सां 400 या 500। ऐं सॼे ॾींहं में गर्मी में तपश में लॻभॻि 100-150 बोरी उहो हिकु मज़दूर अंदरि विझी चुको हूंदो आहे। एतिरी महिनत कंदो आहे। उहो ईंदो आहे शाम जो 400 या 500 पंहिंजी ॾियारी वठंदो आहे। अच्छा ॿिए पासे हिते मालिक सां गॾु हिकिड़ो वेठो हूंदो आहे जेको खाता ठाहींदो वेठो हूंदो आहे। उहो बि नौकर आहे। उहो बि कहिड़ा सां संग जी नौकर। हुनजो जेॾी महिल महीनो पूरो थींदो आहे न घटि में घटि हुनजी सैलरी पेंट्री 40, 50, 60, 70 हज़ार बि थी सघे जेको खाता ठाहींदो आहे। अच्छा उहो जेको नौकर जेको 500 बोरी अंदरि 500 रुपए ॾियारी ते बोरी विझी करे अचे थो सेठ वटि, चए थो सेठ हिन खां वधीक मां महिनत कई आहे, हिन खां वधीक मां पसीनो पंहिंजो कढियो आहे, हिन त कुझु खयो बि न आहे, मां कुल्हे ते 100 किलो जी बोरी खणी करे मशीन जे अंदरि विझां थो,
पोइ बि मूंखे ॾे थो 400 रुपयो, हिनजी तूं 60,000 रुपयो पगार रखे वेठो आहे, वेठो बि तोसां गॾु एसी में आहे, ॿियो कुझु नथो करे, सॼो कलम सां लिखंदो वेठो आहे। छाजी क़दर आहे? हा, छाजी क़दर आहे? हा, ज्ञान जी। छाजी? ज्ञान। छाजी? ज्ञान जी। चए हिन वटि ज्ञान आहे, हिन खातनि ठाहिण जो ज्ञान आहे, ज्ञान एतिरो लाज़मी आहे। साहित्य करे चवंदा धर्म खंड का ज्ञान खंड का आको कर। जॾहिं ज्ञान खंड में पहुचते न, उते केते पवण पाणी बि संतर, कई क़िस्मनि जा पवण आहिनि, कई क़िस्मनि जा पाणी आहिनि, कई क़िस्मनि जी भाई आहिनि। केते कान महेश, कई क़िस्मनि जा महेश आहिनि, कई क़िस्मनि जा कृष्ण जी आहिनि। सतनाम। आमतौर ते असां ब्रह्मा बि हिकिड़ो मञंदा आहियूं न, जेको दुनिया खे पैदा कयो वेंदो आहे, चवंदा आहिनि। पर हिते चवंदा केते भर में ज्ञान खंड में जॾहिं पहुचंदे न, तुंहिंजो हृदय विशाल थी वेंदो, वॾो थी वेंदो। हिते तुंहिंजे लाइ हिकिड़ो ब्रह्मा न आहे, परमात्मा जी बणायल सृष्टि जे अंदरि केते भर में गाड़त गड़िए, केतिया करम भूमि मेर, केते 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 इंद चंद सूर, केते 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 सिद्धबुद्धनाथ, केते 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 देव दानो मुन, केते केते रतन। केतिया खाणी, केतिया खाणी, केतिया खाणी, 4 खाणी मनी में। पर गुरमत अनुसार न, गुरमत अनुसार चंदा केतिया खाणी। हलदड़ ॾींहंनि में मां खाणियुनि जो बि वीचार करे वठंदासीं। केतिया खाणी, केतिया केते पात, केतिया सुरती सेवक, केते नानक अंत। अरे बंदा तू हाणे ज्ञान खंड में पहुची वियो, पंहिंजे हृदय खे विशाल कर, परमात्मा खे महदूद न कर, उहो त बेअंत आहे। अंत न सिफती करण, अंत न करणे देण। पर उहो जेको बेअंत आहे, साहिब गुरु अर्जन देव महाराज चंदा कोई मांखे उनसां मिलाए त सही। सुन यार हमारे सज्जन, एक करो बेनंती। तिस मोहन लाल प्यारे हाँ फिरो खोजंदी है, जेको परमात्मा मां खे खोजंदो पियो, कृपा करे मांखे कोई मिलाए। अच्छा फ्री में? चवंदा न न न, जे अगर कोई मांखे मिलाए, मां सभु शयुनि जे अॻियां अर्पण करण जे लाइ तयार। तिस 10 प्यारे सिर धरी उतारे, तिस 10 प्यारे सिर धरी उतारे। मां पंहिंजो सिर कटे करे उनजे चरणनि में धरण जे लाइ तयार आहियां, अर्पण करण जे लाइ तयार आहियां, मांखे कोई मिलाए तिस 10 प्यारे सिर धरी उतारे। इहा सिर्फ बेटा एक बोरी दर्शन दीजिए, एक चक्कर दर्शन जे लाइ। तिस 10 प्यारे सिर धरी उतारे, एक बोरी दर्शन दीजिए। नैण हमारे प्रिय रंग रंगारे, नैण हमारे मुझा रंग, नैण अखियूं मुझियूं गाड़ी थी वेन जी। बंदो बड़ी आराम न करे सही तरह, 3 ॾींहं अखियूं गाड़ी थींदियूं न थींदियूं सत्संग जी। नैण हमारे प्रिय रंग रंगारे, उन परमात्मा जे दीदारनि जे लाइ मां निंड बि न आहे कई, आराम बि न आहे, मुंहिंजो अखियूं गाड़ी थी वेन। सतनाम। नैण हमारे प्रिय रंग रंगारे, एक तिल भी ना धीरी जाए। हाँ जरो भी धीरज ना है उन परमात्मा के दर्शन में। चंदा जॾहिं परमात्मा मिली पियो, प्रभ स्यो मन लीना, प्रभ स्यो परमात्मा सां मन हाणे ईअं लीन थी वियो, हिकु मिक थी वियो, ज्यों जल मीना, जीअं पाणी में मछली हिकु मिक थी वेंदी आहे। सतनाम। गुस्ताखी मां पाणी में मछली 40 ॾींहं न रहंदी अथव। पाणी में मछली चवंदी आहे मां 40 करण निकिती आहियां, 41 ॾींहं मरी वेंदी। जीअं मछली जो जीवन आहे पाणी, असांजो जीवन छा हुजणु घुरिजे? हा सतनाम। प्रभ सेव मन लीना, ज्यों जल मीना, चात्रिक जिवें तिसंतिया। जन नानक गुरपूरा पाया, जन नानक गुरपूरा। सगली तिखा, तिखा चइबो प्यास खे, चए सॼियूं प्यासां ख़तम थी वियूं, सगली तिखा बुझंतिया। सुण यार हमारे सजण, सुण यार हमारे एक करो